अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध खबरुनि जो स्लो जारी है। तव्हां सां जाती मां ख़बर शेयर कंदा हलूं। जाती जी साहिली पट्टी में पानी की खोट ख़त्म न थी। जाती माइनर आबादगारनि ऐं रहवासियुनि पारां उर्स राजो इब्राहिम वैडाई जी अॻुवाणी में ख़ाली थांवा ऐं सुकल ज़रात जो फ़ज़ुल हथनि में खणी मासूम ॿारनि सां एहतजाजी मुज़ाहिरो। पानी की खोट ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी करे पानी नाहे शो भला करबला जा नारा हया विया। एहतजाज कंदड़ शेरो राजो यूसुफ बाडाई ऐं ॿियनि चयो त साहिली पट्टी के नहरी पानी फ्राहम कंदड़ जाती माइनर ते 62 ज़मीनदार क़ाबिज़ थी गैरकानूनी कटो हणी लिफ्ट मशीनियूं रखी पानी चोरी करे ॿियनि जे हक़नि ते धाड़ो हणी रहिया आहिनि। साहिली पट्टी जे आबादगारनि ऐं रहवासियुनि जो पानी जी खोट सबबि साहिली पट्टी मां वॾे पैमाने लाॾापण थी रहियो आहे। हज़ारनि एकड़ ज़ख़ीर ज़मीनूं बंजर थी वियूं आहिनि। पानी खोट सबबि वॾे मुआशी तबाही थी रही आहे। हिननि मुतालबो कयो त पानी जी खोट ख़त्म करे तबाही खां बचायो वञे। वधिक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhajraknews.com।